सरदारी हाथी खान जुनेजो साहब, महबूब अली जुनेजो साहब, आजकल जुनेजो साहब, मरकज़ी सदर बरकत जुनेजो साहब जो पंहिंजे पूरी क़ौम जो वेलफेयर एसोसिएशन जो सदर भी आहे, सॼी सिंध जो जुनेजा वेलफेयर एसोसिएशन जो मालूम थो की खोले खुदा जो कसम आहे चांडियो ऐं ज़रदारी भिटाई कलंदर ते विढ़ण वारा आहिनि। कलंदर ते चांडियो बिल खां आहिनि, ॿिए नंबर में ज़रदारी मल्ला त चांडियो बि मल्ला, ॿई हिक जहिड़ा पहलवान भाॼियूं कत, पर चांडियो ॿी शइ आहे, विढ़ण में चांडियो ॿी शइ आहे। मल्लू ॾिठियुमि चांडियो जो ज़रदारी अचे, हा ज़रदारी अचे ॾिज न अखियूं खोले ॾिसो मल्लू ये वेझो न वञे, वेझो अची त ख़बर पए न। अठ ढणा थी विया, सही आहे सही आहे, वाह चांडिया ज़रदारी बि पहलवान आहे, चांडियो ॿी शइ आहे। ज़रदारी ॾिसे पियो त बचा बि रखो उथी पियो बरकत साहिब, वाह 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 सदर तोखे सलाम आहे, ख़ुदा जो कसम आहे तो अहिड़ा मल्हाना आहिनि। वाह सदर मां तोखे ॿिनी हथनि सां सलाम थो कयां, वाह पुट सदर दिलि ठारे छॾी। इनाम जी शुरूआत कई मोहतरम जनाब रोस्तम खान जुनेजो, पंहिंजे वालद जे सदके सदर खे बि 100 रुपया, मूंखे 100 रुपया। रोस्तम खान जुनेजो असांजे इनाम जी शुरूआत कई रोस्तम खान जुनेजो। न न न वो कूड़ा वो ठगे सुभाणे वॾी खैरात बि। वाह चांडिया वाह घुमा घुमा त ज़रदारी खे ख़बर पए, ज़रदारी बि मल हा ताड़ी, वाह वाह चांडिया पुट हा ईअं वलू थिए न, बाक़ी नुहानी त ॼण में अचण लाइ त ईअं किरी पियो। हा मल हूं चए न पोइ जंहिंजो नसीब चांडिया कहिड़ी साफ़ मल कई भले। मुंहिंजा हिन वर्सी जा अॻुवान ज़रदारी अली गुल ज़रदारी जा मिसाला ये पुराना सीनियर वाला है। वाह रज़ाक नारो हज़रत चांडियो चांडियो बचिया नारो ऐं मल्ला अखियूं खोले न। वाह नांदर साहब पहिरें मोहतरम रोस्तम खान, हाणे नांदर साहब अञा शुरूआत हाणे थी आहे इनाम जे अलाह वधाईंदनि खोड़ अदा तमामु फुल इनाम वठि तोखे चयो बि अमीर आहिनि पाण कतुर वारा आहिनि। मुस्तफ़ा नारो ऐं मल्ला मल्ला असुल शिकारपुर जो आहे, हाणे वेठो हैदराबाद। नारो तर्जुमा महमद खान जो आहे, हाई लेवल जो नारो आहे। पहलवान 300 मल्ल सिद्धा मल्ला बि रिकायती पहलवान आहे, नारो नारो आहे। ताली लॻे हिते ढणा थी विया। महिरबानी पंहिंजे पीउ जे वस में इनाम जी शुरूआत कई मोहतरम जनाब रोस्तम खान जुनेजो, मोहतरम जनाब नाज़र हुसैन जुनेजो। असीं थोरा चयूं सदर मूंखे असांजो हक़ आहे, सदर जो मुंहिंजो बि हक़ आहे। अलाह वधाईंदो छो जो हिते केॾीमहिल था अचूं केॾीमहिल था पढ़ाइणा अथनि तव्हां सभिनी दोस्तनि भाउनि खे पढ़ाइण जी घुराईंदो इन लाइ असांजो बि तव्हां भाउनि ते हक़ आहे। नारो सिद्धा मल्ला हे तव्हां कॾहिं नारो तव्हां मुख़्तियार तव्हां इहे तव्हां महिल कोन छा हूंदा। महिनत मुंहिंजे सदर जी आहे, ख़ुदा जो कसम कूड़ न आहे। सलाम आहे सदर खे सिकंदर चांडिया खे। वाह हे पहिरें जोर था हंध ॿिए जोर जा 3 था हले ॾिसो मलूर थो। वाह वाह मल्ला मारे था
अरे ख्याल का वो तो न के दरवेश जो काफ काजियां खोल किताब देखा ओनु वक्त नमाज नो यार आ गए काफ काजियां खोल किताब देखा ओनु वक्त नमाज नो यार आ गए एक बे को फर्ज अजीम ढोई मेरी सोच ते पानी तार आ गए ए नमाज कज़ा पे परसू शफकत उथी अदब करूं सरकार आ गए सरकार मुझो मदन यारो एक हथ मथे करे नारो बुधा नारा हैदरी ये मेनू तू चाचा रुस्तम अजवाइन पर पालन नारो गुलाम मुस्तफा नारो फिदा मल्ला अकी मल्ला गंजी भैया ये बी मल्ला भाई के मुझो पेरे सिंध जो जनरल सेक्रेटरी अली नवाज कौर वेठो आयो मेहरबानी हौसर वाह वाह मल्ला चोरी किया हवा नारा पुत्र अल्लाह है नारे हैदरी दिनवाने की मेहरबानी 100 रुपया नाम दिखाने हाँ बाजरा ज़दारी चांजो हाँ इन्हें जा हिंदा ये तो बिल्कुल लाने वो मुझे भाई पर मां खुश थी आज मुझे साबिक सेक्रेटरी अल्लाह पावर जो को असा जो हमरा बाकायदे हींअर बाए वो बाए इंशाल्लाह ईंदड़ गवर्नमेंट में जनरल सेक्रेटरी हुंदो सिंध जो ताली लगा अल्लाह पावर मेहरबानी मुस्तफा नारे जी फिदा मल्ला ॿुधायो मां हुनखे पंहिंजे दिलि जे कहरनि सां वेलकम कयां थो वाह लाखिर लाखिरो शीती ज़रदारी अखि खोले थो मुंहिंजो प्यारो दिलि वारो हाँ इमदाद मक्सी पहुतो आहे मूंखे ख़ुशी थी आहे ज़रदारी वेही रहो तुम्हारा ख्याल कर पेटी शीती आहे वादे सत्य असांजे नाम खां कामिरेज नुहानिया थाली नाम मोकिलियो होॾे सदर ॾे सदर जो मुंहिंजो हक़ आहे अची वियो आहे हींअर असांजो प्यारो भाउ इमदाद मक्सी साहिबु हर मल खे सदर खे असांखे वॾो इनाम ॾींदो आहे इमदाद मक्सी साहिबु डॉक्टर सुमरो साहिब जो सिंधी मारियो पूरी सिंध लुटी रही मुझे एडी खार बाबा सिकंदर वो सिकंदर बाबा गाली आया सिकंदर असांजो सदर असांजो भावा भी अदब जा चीटिया जा और ज़रदारी जा इमदाद साहब जॾहिं बि ईंदो आहे सदर खे मूंखे मल्हनि खे इनाम सां भरपूर नवाज़ींदो आहे इमदाद मक्सी कामरेज हूंदो गुलाम शवी सदके नाथ मरो जे नाले सां कामरेज हो जिथे ईंदो हज़ार दाना हूंदो कामरेज गुलाम शबीर पालन फिदा मल्ला वाह भली जोड़ी उस्ताद और साइड हो उस्ताद
फिदा फिदा मला इनारो ज़िलो हैदराबाद असुल शिकारपुर ऐं तमामु वरी बि आमड़े साहब जो तमामु मशगूल आहियां ग़ुलाम कादर जो ऐं मुंहिंजे ज़िले जे सदर जाम शोर पहलवान सिकंदर ख़ान चांडियो नारो ऐं पहलवान मला मल्ल पोइ मुक़ाबिलो सख़्तु आहे वाह पहलवान मला जो वारो बची वियो ॿियो वारो वरी जाठो मला जो पहलवान नारे वारो कयो बची वियो वाह पहिरियों जोड़ आहे वाह पहलवान मला वाह वरी काबू थी वियो नारो टांडो मोहम्मद ख़ान हैदराबाद वाह पहलवान मला मला जो जाठो बची वियो पहलवान नारो वरी उठड़ाण पइजी वियो बिला मारी वाह पहलवान नारा झाड़ा जाठा वरी पासो वरी तमामु हाणे टिंगाए पियो वाह नारा वाह बचे भी मला उठड़ाण पइजी वियो काबू वाह ना वाह वाह लगे ताड़ी सदर भाई निजाम चले जो अनारे जो साडे किरिया किस्मत इनारो साडे पहिरों ते करे मेहरबानी जान प्यार से कभी ये ॾींदा या साडे सदर ने मुझे नाम मोकिलियो मोहतरम जनाब इमदाद साहब सलाम इमदाद के कैबिनेट वीज़ा बाबा कामड़ इनाम वठो वाह सतारी तांजो होते जोई दाहिने तो मरी तारी 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 वाह वाह तारी लगे ने वाले की तारी लगे सोने कत्ते में कह को तारी में भी कौन साइन कयो मुझे मुखे दुआ करते मैं चढ़ी जाता तो सावड़न से हां तुम्हारी बच्चे ते मुठा जाए तो कला चावा कर तो कयो पान मारा ये दावले तू मार भेट में जाता कुड़ना हिताई दा भी ले खंडो जा खुशी दो बराबर यो सलाम आयो चांचो ने वीडियो आयो तो हां आता पहलवाना नारा तेरे कूलर जी बोझ की पंजाबी हाँ तू वही सबको तो कहीं नो एडी गाल कोने हालम यही नीदा नीदा बोझ की पंजाबी ऐ कूलर अरे भाई पहुंचते में भजे माल दे बड़ाई ना तो पहुंचते में वही तो आज माल बड़े जा चाची पंजाबी मेहरबानी नादा सावदी रोस्तम सावदी बरकत सावदी ये बंद वादे सदका साने नाम किलो बशारी बस के सदर मुदो हकार फिर केदो मांगे जो हां मैं हमें कदा ओए वो चतारी तेरे साथ बनिया पंजाबी मारिया अरे चिन्ह बोझ की कूलर आज लक्ष्मी रहूं गुलाम भी चांजो मला पलवान हाने मेहरबानी करे शरो केर भी न करे जेको थियो सो थियो ये पोयूं मलून केर भी न करे मेहरबानी जो मलागलो खायो ना मलागलो ठायो आज लक्ष्मी मारे गुलाम भी चांजे के पेरे जोर इरफान वाह वाह उन्हें मुझे अक्सर का नाम मिला एसीपी डॉक्टर अमीन कुरैशी साहब मेहरबानी ये सही जलाल साहब मानवा के इनाम खणी मुझे हक कभी नहीं दिया